वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ चयो आहे त पंजाब में कमु थी रहियो आहे। ॿिया माण्हू रुॻो तनक़ीद करे रहिया आहिनि। तनक़ीद कंदड़नि खे बि कुझु कमु करणु घुरिजे। तमामु सवलो कमु आहे त स्क्रीन ते तस्वीर लॻाए चइजे त वॾो हीर कमु करे रहियो आहे। चए पियो वञे त कमु करे रहिया आहियूं त नुमाइश छो था कयो। वज़ीर आला निकिरंदो त कैमराऊं ऐं मोबाइल फ़ोन ज़रूरु हूंदा। लिक में कमु न पर आराम थींदो आहे। सिंध मां बि आवाज़ आहे त वज़ीर आला पंजाब क़ाबिल आहे जेका कमु करे रही आहे। ॿोॾ बावजूदि तरक़ियाती कम जारी रहिया। हिते को जादू न आहे पर केतिरे ई अरसे खां मुस्लिम लीग नून जी हुकूमत आहे। पंजाब 25 लख माण्हुनि खे बचाईंदड़ पहिरियों सूबो बणिजी वियो आहे। मुतासिरनि खे महिमाननि वांगुरु 3 वेलनि जी मानी खाराई पई वञे। ॿोल मुतासिर इलाइक़नि में इमदादी कार्रवायूं साराह जोगियूं आहिनि। ॾुखोयल इंसानियत जी ख़िदमत कंदड़ इंसानियत जा दोस्त आहिनि। ॿोॾ खां पोइ कणिक जे आबादगारनि जो को बि ॿुधण लाइ तयारु नाहे। नालाइक़ हुकुमराननि जे करे हर माण्हू दॿाउ जो शिकार हूंदो आहे। शहीद राणी जे फोटो सबबि पंजाब हुकूमत BISP ज़रिए रक़म ॾियण खां इनकार करे रही आहे। आङुर खणणु jamहूरियत जो हुस्न आहे। जवाब ॾिनो वञे आङुरियूं टोड़ण जी सोच जो कहिड़ो नतीजो निकिरी सघे थो। हुकूमत पंहिंजा शाही ख़र्च घटाइण बदिरां 35 लख टन कणिक परॾे मोकिली। चयो पियो वञे त 1 साल खां पोइ मकानी इदारनि जी चूंड थींदी। छा IMF हुकूमत खे मकानी इदारनि जी चूंड कराइण खां रोकियो आहे। लेखे जे कम ते तनक़ीद न थियणु घुरिजे। PP अॻवान वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां ॿोॾ मुतासिरनि लाइ इमदादी कार्रवायूं तेज़ करण जी हिदायत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत न्यूयॉर्क में ॿोॾ मुतासिरनि जी बहाली बाबति आला सतही इजलास। NDA में चेयरमैन जी वज़ीर आज़म खे मुतासिर इलाइक़नि जी सूरतहाल ऐं बहाली बाबति ब्रीफिंग। M5 मोटरवे जी बहाली लाइ NHA खे कोशिशूं तेज़ करण जी हिदायत। संदसि चवण आहे त ॿोॾ मुतासिर इलाइक़नि में माण्हुनि जी बहाली ताईं हुकूमत सुख सां न वेहंदी। पाकिस्तान जहिड़ो पोइ ते पियल मुल्क मौसमियाती तब्दीली सबबि मुसलसल मुतासिर थी रहियो आहे। एशिया कप जी तारीख़ में सुभाणे पाकिस्तान ऐं भारत जूं टीमूं पहिरियों भेरो फाइनल में आम्हूं साम्हूं। ॿिन्ही मुल्कनि में छिकताइण सबबि कप्तान जो ट्रॉफी सां फोटोशूट मुलज़वी। भारतीय ओपनर अभिषेक शर्मा ऐं ऑलराउंडर हार्दिक पांड्या जी मैच में शिरकत मशकूक। क़ौमी क्रिकेट टीम जे कप्तान सलमान अली आगा जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं भारत जी मैच में प्रेशर हूंदो आहे। मैदान खां ॿाहिरि थींदड़ शयुनि खे कंट्रोल करणु रांदीगरनि जी ज़िमेवारी न आहे। भारत ख़िलाफ़ मैचनि में पंहिंजी ग़लतियुनि सबबि शिकस्त मिली आहे। ग़लतियुनि ते कंट्रोल कंदड़ टीमूं ई कामयाबी हासिल कंदियूं आहिनि। लकी मरवत में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 17 दहशतगर्द मारिजी विया। दरशाह ख़ैल में पाक फौज स्पेशल ग्रुप ऐं CTD जी कार्रवाई में 17 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां वॾी तादाद में हथियार ऐं बारूद हथ। ISPR जो चवणु आहे त कंहिंखे बि इलाइक़े जो अमन ख़राब करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। गोलीअ जी ॿोली सम्झंदड़नि खे गोली सां ई सम्झाईंदासीं। अफ़गानिस्तान मां KPA बलूचिस्तान में दहशतगर्दी थी रही आहे। पाक फौज अफ़सर ऐं जवान शहीद थी रहिया आहिनि। छा सियासी पार्टियूं पंहिंजी सिक्योरिटी फोर्सिस सां गॾु न बीहंदियूं। पाकिस्तान जो हिकु बि जवान शहीद थियो आहे। मुमलिकती घुर वज़ीर तलाल चौधरी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सां मुलाक़ात खे सीड़पकारी लाइ कामयाब करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त अमरीका पाकिस्तान में सीड़पकारी करण लाइ तयारु आहे। सदर ट्रंप अमरीकी कंपनियुनि खे फौरी तौर पाकिस्तान में सीड़पकारी जी हिदायत कई आहे। अमरीकी कंपनियूं IT तवानाई ज़राअत ऐं मादनियात जे शोबे में सीड़पकारियूं कंदियूं। पाकिस्तान ऐं अमरीका विच में वापारी ऐं मुआशी लाॻापनि खे नओं रुख़ ॾिनो पियो वञे। मुल्की मईशत बहितरी तरफ़ वधी रही आहे। IMF बिजली जे अघनि में घटिताई ते रासपो ज़ाहिर करे छॾियो। हुकूमत खां बिजली चोरी रोकण, नुक़साननि ऐं कैपेसिटी चार्जिस में घटिताई लाइ तजवीज़ूं तलब। हुकूमत IMF खे गर्दिशी कर्ज़ 6 सालनि अंदरि ख़तमु करण जी ख़ातिरी कराए छॾी।
ईरान जे एटमी प्रोग्राम ते हिकु दफ़ो ॿीहर छिकताण। ईरान, जर्मनी, फ्रांस ऐं बरतानिया में मुक़रर पंहिंजे सफ़ीरनि खे वापसि तलब करे वरितो। ईरान जो चवणु आहे त बरतानिया, जर्मनी, फ्रांस तरफ़ां हिकु दफ़ो ॿीहर पाबंदियूं ज़ालमाणो क़दम आहे। यूरोपी ट्राइका जूं शर्तूं क़बूल न कई वेंदियूं। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते मुतालबनि जी मनता लाइ 5 ॾींहं बि कमु छॾ हड़ताल। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणे में ख़ासि ऐं नवाबशहर जे नंढनि वॾनि शहरनि में स्कूल ऐं सरकारी ऑफिसूं बंदि। एहतजाजी मुज़ाहिरा। अलायंस तरफ़ां 6 अक्टूबर ताईं एहतजाजी तहरीक जारी रखण जो ऐलान। अशरफ ख़ासकेली जो चवणु आहे त एहतजाजी तहरीक दौरान सिंध सरकार अलायंस सां को बि राब्तो न कयो आहे। मुतालबा मंज़ूर थियण ताईं जदोजहद जारी रहंदी। स्टील मिल्स मां लोह चोरीअ में मुलविस मैनेजर सादत शाह गिरफ़्तार। पुलिस स्टील मिल्स जे मैनेजर खे गिरफ़्तार करे ट्रामे जूं प्लेटूं हथ करे वरितियूं। सालियापट में बासरनि हथां ज़ख़्मी कयल ॾाची जे ऑपरेशन करे जंग वधी वई। सेक्रेटरी लाइफ स्टॉक काज़िम जतोई ॾाची बाबति रिपोर्ट सेक्रेटरी लाइफ स्टॉक हवाले करे छॾी। रिपोर्ट में चयो वियो आहे त ॾाचे जी ॼाड़ी जी हॾी दुरुस्त करे ज़ख़्मी कयल जंग वधी वई आहे। ॾाची 2 ॾींहंनि अंदरि खाइण पीअण जे क़ाबिल ऐं 3 खां 5 हफ़्तनि अंदरि मुकमल खाइण पीअण जे क़ाबिल थी वेंदी। माहिरनि जे मशवरे खां पोइ ॾाची खे हथरादू जंग लॻाइण जो फ़ैसिलो कयो वेंदो। खंडियारे जे कचे वारे इलाइक़े में हिक ॿिए खे बचाईंदे ॿुॾी वियल 3 भेनरूं मिटीअ मां हवाले। ॻोठ ख़लीफ़ो कल्होड़े में अयूब कल्होड़े जी नींगरिन जे फोत थियण ते इलाइक़े में सोग। नौशेरो फिरोज़ में इंसानियत खे लॼाईंदड़ वाक़ियो। नाफ़रमान पुट पीरसन बीमार वालिद खे हथ पेर ॿधी घर में क़ैद करे छॾियो। पाड़ेसरनि रड़ियूं करण ते पीरसन खे बाज़ियाब कराए वरितो। संदसि चवणु आहे त पुट मिल्कियत न ॾियण ते तशदुद खां पोइ ॿधी क़ैद कयो आहे। ख़ाइरपुर में हथियारबंदनि महिमान थी आयल नौजवान खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। ॻोठ सईद ख़ान जागीराणी में जुमन जागीराणी गोलियुनि जो खाज। इलाइक़े में ॾहका। झंड मरी वेझो झेड़े दौरान हिकु ॼणो क़तल। ॻोठ नंदो मक्सी में झेड़े दौरान न्यास शहर गोलियुनि जो खाज। धरियुनि में छिकताण। टंडे आदम जी सिटी थाणे मां पुलिस कांस्टेबल जो गोली लॻल लाश त ड्यूटी ते मौजूद पुलिस कांस्टेबल फैज़ान विस्तड़ो जो गोली लॻल लाश मिलियो। पोस्टमार्टम लाइ मढ़ अस्पताल मुंतक़िल। एहलकार जो सरकारी हथियार तहवील में वठी जांच शुरू। जाती वेझो बोहट गोलाई स्टाफ वटां चौकीदार जो वाटर कोर्स मां गलो कपियल लाश। वारसन इलाइक़े वासियुनि जुमो थईं जो लाश वाटर कोर्स मां कढी ॿाहिरि पुलिस खे इतलाह कयो। ऐं नएं देरे वेझो मुबैना मुक़ाबले में वाजबिल नौजवान जे वारसनि पुलिस जी दावा रद्द करे छॾी। मुक़ाबिलो जारी करार। संदन चवणु आहे त पुलिस तालिब दोस्तनि खे गिरफ़्तार करण खां पोइ जाली मुक़ाबले में क़तल कयो आहे। पुलिस 6 लख रुपया रिश्वत न ॾियण ते नौजवान खे मुक़ाबिलो ॼाणाए मारियो आहे।